अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। अॼु असां मायराज किचन में ठाहींदासीं रमज़ान स्पेशल रेसिपी ब्राज़ीलियन लेमनेड। हीअ लेमनेड ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों असां हिते खयां आहिनि 3 अदद वॾी साइज़ जा लीमा ऐं लीमनि खे विच मां कटे विच कटण खां पोइ हिकु ब्लेंडर में विझूं था। ऐं हाणे विझूं था कंडेंस मिल्क 1/3 कप। खंड विझूं था अधु कप। पाणी विझूं था अधु गिलास ऐं चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड करण खां पोइ हाणे असां छाणी जी मदद सां छाणे हिकु जॻह में विझूं था। ऐं विझूं था पाणी हिकु गिलास ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे ऐं गिलास में असां आइस क्यूब विझी ब्राज़ीलियन लेमनेड खे गिलास में विधो आहे ऐं असांजो मज़ेदार ब्राज़ीलियन लेमनेड बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।